महबूबा खां रुठल अमरा जी उॾामंदड़ जहाज़ मां रुपो ॾियण जी कोशिश। महबूबा खां रुठल अमरा जी उॾामंदड़ जहाज़ मां रुपो ॾियण जी कोशिश। न्यूयॉर्क अमेरिका में हिकु हमराह पंहिंजे गर्लफ्रेंड सां झेड़े ते जहाज़ जो इमरजेंसी दर खोले रुपो ॾियण जी कोशिश करे छॾी। परॾेही मीडिया रिपोर्ट्स मूजिबि इहो वाक़ियो जेल्ट ब्लू फ्लाइट 161 में पेश आयो, जिते हिकु शख़्स जहाज़ मां रुपो ॾियण जी कोशिश कई। रिपोर्ट्स मूजिबि फ्लाइट में मौजूदु मुसाफ़िरनि ॿुधायो त ॼाणायल हमराह फ़ोन ते गर्लफ्रेंड सां झेड़ो करे रहियो हो ऐं झेड़ो एतिरो वधी वियो जो हू कावड़ में उथी बीठो ऐं इमरजेंसी जो दरवाज़ो खोलण जी कोशिश कई, जंहिं ते फ्लाइट में मौजूदु ABA एजेंट्स खेसि सोघो करे वरितो। इन खां पोइ उन हमराह खे पुलिस हवाले कयो वियो ऐं खांसि वधीक जांच ऐं पुछा कई पई वञे।